वाटर कॉर्पोरेशन में डिजिटल इनकलाब शहरनि लाइ समूरियूं सहूलियतूं हाणे हिक ई प्लेटफॉर्म ते दस्तियाब। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब कराची वाटर एंड सेवरेज कॉर्पोरेशन जे जदीद यूनिफाइड ऐप जो बाज़ाब्ता इफ़्तिताह कंदे चयो आहे त हिन ऐप जी शुरूआत सां वाटर कॉर्पोरेशन में डिजिटल इनकलाब अची वियो आहे ऐं हाणे शहरनि लाइ समूरियूं सहूलियतूं हिक ई प्लेटफॉर्म ते दस्तियाब आहिनि। वाटर कॉर्पोरेशन जे तर्जुमान मूजिबि ही क़दम मेयर कराची जे ख़ासि हिदायतुनि तहत शहरनि जी सहूलियत खे नज़र में रखंदे खंयो वियो आहे। इफ़्तिताही तक़रीब में वाटर कॉर्पोरेशन जे CEO अहमद अली सिद्दीकी, CEO इंजीनियर असदुल्ला खान, CFO अमार अली खान, चीफ कम्युनिकेशन ऑफिसर नवीद सिद्दीकी, CITO सादात अनवर, CCO हारिस सरफराज, CIE मनहाजुर रहमान, मनलिंक जे CEO नजीब अग्रवाल समेत ॿियनि सीनियर ऑफिसरनि शिरकत कई। CITO सादात अनवर मेयर कराची खे ऐप जे मुख़्तलिफ़ फीचर्स, अफ़ादियत ऐं फ़नी पहलुअनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। इन मौक़े ते मेयर कराची जो चवणो हो त हिकु ऐप हिकु निज़ाम हिकु कराची जे विजन तहत हाणे शहरी पाणी ऐं सीवरेज सां लाॻापियल शिकायतूं दाख़िल कराइण, बिलनि जी अदायगी, वाटर टैंकर बुक कराइण समेत ॿियूं सहूलियतूं स्मार्टफोन ज़रिए हिक ई प्लेटफॉर्म तां हासिल करे सघंदा। हिन चयो ऐप उर्दू, अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿोलियुनि में दस्तियाब आहे ऐं मुकमल तौर सारिफ दोस्त बणाई वई आहे। रजिस्ट्रेशन ऐं तस्दीक जो अमल चंद मरहलनि ते ॿधल आहे, जॾहिं त OTP ज़रिए सारिफ फौरी तौर पंहिंजो अकाउंट फ़ाल करे सघनि था। मेयर कराची चयो त ऑटोमेशन ऐं डिजिटल निज़ाम जे निफ़ाज़ सां वाटर कॉर्पोरेशन खे सालियाना बुनियादुनि ते करोड़ रुपयनि जी बजट मुतक़वा आहे, जॾहिं त बिल्डिंग सिस्टम खे वन लिंक प्लेटफॉर्म ते मुंतक़िल करण सां शफ़ाफ़ियत ऐं आमदनी में वाज़ जी उम्मीद आहे। शहरनि खे ऐप ज़रिए पंहिंजी दरख़्वास्तुनि जे स्टेटस ऐं मौजूदु सहूलियतुनि बाबति मुकमल ॼाण मिली सघंदी। आख़िर में मेयर कराची वाटर कॉर्पोरेशन जी इंतज़ामिया पूरी टीम खे ख़िदमतनि में बहितरी ऐं डिजिटल सुधारे ते मुबारकबाद ॾींदे चयो त शहरनि खे बहितर, शफ़ाफ़ ऐं मौसर सहूलियतूं मुहैया करणु संदसि अवलीन तरजीह आहे। इन आवाम खे अपील कई त हू यूनिफाइड ऐप डाउनलोड करे सहूलियतुनि मां फ़ाइदो वठनि, जॾहिं त वधीक मालूमात लाइ वाटर कॉर्पोरेशन जी हेल्पलाइन ते राबितो कनि।